लल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअ्मिनीना इज़ युबायिऊनका तहतश शजरति फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अन्ज़लस सकीनता अलैहिम व असाबकुम फ़तहन क़रीबा। हर किस्म जी हमद सना वदाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक महबूद बरहक के जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा। उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस ते जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इन समूरी कायनात जे लाइ रहबर व रहनुमा हादी व मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम
अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान है हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जी सीरत जो बयान जे नाले सां हलंदड़ महीनो ज़ुल्हिज्जा जो महीनो है। हिन महीने जी अॼु 11 तारीख़ है। ये महीनो हुर्मत वारा महीना जेके 12 इस्लामी महीनन मां 4 हुर्मत वारा महीना आहिनि। उन्हनि महीनन मां जा हिकु महीनो ज़िलहिज्जा महीनो है। इन्हनि महीनन के हुर्मत वारो महीनो छो चयो वेंदो आहे? इन्हनि महीनन के हुर्मत वारो महीनो या हुर्मत वारा महीना इन जे करे चयो वेंदो आहे जो इन्हनि महीनन में कंहिं बि क़िस्म जी का बि वेढ़ नाहे करणी। अगरचे इस्लाम ऐं कुफ्र जो मामलो छो न हुजे, इस्लाम ऐं कुफ्र जो मामलो हुजे ऐं जंगूं मुसलसल बाक़ी महीनन में हलंदियूं पियो अचनि ऐं उन जे विच में हुर्मत वारा महीना अचो वञनि था, तो कोई कंहिं बि सूरत में वेढ़ नाहे करणी। जिहाद एक अजीम अमल आहे। अल्लाह ताला जे इस्लाम ऐं अल्लाह जे नाले जी बुलंदी जो अमल आहे। पर जेकॾहिं हुर्मत वारो महीनो अची वञे अॼो तो उन में भी जिहाद फी सबीलिल्लाह बि नाहे करणो। तो इन जिहाद फी सबीलिल्लाह का अलावा कंहिं बि क़िस्म जी का बि वेढ़ नाहे करणी। पा उहा वेढ़ कत्लो गारत जे मामलात ताईं पहुंचंदड़ हुजे या कुहाड़ियन डंडन ताईं पहुंचंदड़ हुजे या थप्पड़न ऐं मुक्कन वारी वेढ़ हुजे, कंहिं बि क़िस्म जी का बि वेढ़ हुर्मत वारे महीने में नाहे करणी। हुर्मत वारो महीनो इन जे करे इन्हनि महीननि खे चयो वेंदो आहे। पर अफ़सोस जो की ॻाल्हि आहे जो हिननि हुर्मत वारे महीननि जे अंदर भी इन्हनि महीननि जी हुर्मत के पामाल कयो वियो। ज़िलहिज्जा महीनो हुर्मत वारो महीनो आहे। इन जी 18 तारीख़ ते हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला जिनके शहीद कयो वञे थो। ऐं शहीद करण वारा केर हुआ? काफिर कौन हुआ? ईसाई ऐं यहूदी कौन हुआ? नाम निहाद मुसलमान इस्लाम के कबूल करण जी दावा करण वाला हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मक्की दौर आगे 13 साल नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के में 13 साल दावत व तबलीग कई। पोइ मक्के का हिजरत करे मदीने वञनि था। मदीने जे दौर में 2 हिजरी में जिहाद जो हुक्म थिए तो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जिहाद शुरू कन था ऐं मदीने में जिथे यहूदी दुश्मन हुआ, जिथे ईसाई दुश्मन हुआ, जिथे आस पास जा काफिर दुश्मन हुआ, उते मदीने में नाम निहाद मुसलमान भी दुश्मन पैदा थिया। उन्हनि खे चयो वेंदो आहे मुनाफिक। ऐं जेतिरे क़दुरु मुअदना तालिब इल्म जो क़ुरान ऐं हदीस जे किताबनि सां ताल्लुक़ ऐं मुतालियो आहे, आउं चवां थो त जेतिरो नुक़सान इस्लाम के बदबख्त मुसलमाननि पहुचायो आहे एतिरो काफ़िरनि यहूदियनि ईसाइनि बि न पहुचायो आहे। एतिरो नुक़सान मुसलमाननि इस्लाम के पहुचायो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में
जेॾीमहिल ग़ज़वात जो दौर हुयो, मदनी दौर हुयो, काफ़िरनि सां ॻाल्हि टुटल हुई त बसि अॻियां काफ़िर आहिनि। काफ़िरनि जे मामलात बि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे एतिरो कोन ॾुखायो, सहाबा खे एतिरो कोन ॾुखायो जेतिरे क़दुरु मुनाफ़िक मुसलमान जेके हुया उन्हनि जेतिरे क़दुरु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ॾुखायो, सहाबा खे ॾुखायो, एतिरो ॿियनि कोन ॾुखायो। ऐं अॼु ताईं इहा शैतानी रविश मुसलमाननि जी हलंदी पई अचे। तारीख़ परे जी ॻाल्हि, सदियूं परे जी ॻाल्हि, वॾा मामला जंगूं परे जी ॻाल्हि। पंहिंजे मुआशिरे जो मिसाल वठो, मुआशिरे छा हिते मस्जिद जो मिसाल वठो। मस्जिद छा हर इंसान पंहिंजे वजूद जे अंदरि ॾिसे तो मूं इस्लाम खे फ़ाइदो केतिरो पहुचायो, मूं मां इस्लाम खे सुकून केतिरो पुॻो आहे, मूं इस्लाम जे लाइ जद्दोजहद केतिरी कई आहे, मूं इस्लाम जे लाइ कहिड़ी क़ुर्बानी ॾिनी आहे। को बि हिन मस्जिद में को इंसान उथी करे नथो चई सघे तो मूं इस्लाम जे लाइ भरपूर नमूने सां हर तरह जी का क़ुर्बानी ॾिनी आहे। अंदाज़ो लॻायो मुसलमाननि जेतिरो इस्लाम खे नुक़सान पहुचायो तो कंहिं बि कोन पहुचायो। असां मुसलमान शुरू वारी तारीख़ खे विसारे वेही रहियासीं, इस्लाम कीअं आयो इन खे विसारे वेही रहियासीं, इस्लाम जे लाइ छा छा बर्दाश्त करणो पियो इन खे विसारे वेही रहियासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में मुनाफिक मुसलमान जिन्हनि नबी खे इज़ायो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जे दौर में अल्लाह जा प्यारा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ई विसाल कनि था, फ़ौत थियनि था, जीअं ख़बर फैलजे थी अरबस्तान में तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौत थी वियो आहे। हलियो धड़ा धड़ माण्हू मुनाफिक मुर्तद थी विया हलिया, इस्लाम का मोह मोड़े विया हलिया। छाजो इस्लाम, छाजी ॻाल्हि ऐं ख़बर अथव उन्हनि खे सहाबा मुर्तद कहिड़ी ॻाल्हि ते चयो। ईअं न तूं कलमो मटाए विया हलिया, न ईअं न तो उन्हनि निमाज़ो पढ़णु छॾे ॾिनो, न कलमो बि साॻियो पढ़ंदा हुया। ऐं ईअं कोन त दरगाहनि ते वञणु शुरू कयूं, न्याज़ खाइणु शुरू कयूं, धागा ऐं तावीज़ ॿधणु शुरू कयूं, ईअं बि न। ईअं त न त बेहयायूं शराब मंशियात इस्तेमालु शुरू कयूं, इहो बि न। सिर्फ़ इहो चयूं त असीं ज़कात कोन ॾींदासीं, असांखे माल प्यारो आहे। छाजी ज़कात, ज़कात खे असीं मञूं ई कोन था। मुर्तद थी विया हलिया, बाक़ी सॼो इस्लाम उन्हनि में मौजूदु आहे, सिर्फ़ ज़कात ॾियण जो इनकार करे छॾियो। सहाबा अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त अॻुवाणी करे सहाबा तलवार खणी करे उन्हनि सां विढ़नि था, उन्हनि खे तहस नहस करे नुक़सान पहुचायो। मुसलमान अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो दौर गुज़रियो आहे, उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जिन जो दौर आयो आहे, खारजी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जिन जा दुश्मन, अंदाज़ो लॻायो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जिन जो दौर आयो आहे, हज़रत उस्मान गनी जा दुश्मन भी मुनाफिक। अल्लाह के प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या उस्मान लअल्लल्लाहु युकम्मिसुका कमीसा, ए उस्मान अल्लाह साईं तोखे हिकिड़ी खमीस पाराईंदो, हिकिड़ी खमीस पाराईंदो। उहा खमीस खिलाफत हुई। उस्मान अल्लाह तोखे हिकिड़ी खमीस पाराईंदो, मुनाफिक ईंदा जेके तुंहिंजे जिस्म तां उहा खमीस लाहण जी कोशिश कंदा, फला तखला बिखलइहिम। उस्मान उन्हनि जे चवण ते, उन्हनि जे ज़ुल्म और जबर ते, उन्हनि जी ॾाढ खे ॾिसी करे खिलाफत वारी खमीस पंहिंजे जिस्म तां न लाह, दस्तबरदार न थी जाए, खिलाफत के छॾे न दी जाए। ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो इशारो हुयो। यहूदी न, ईसाई न, काफिर न, मुनाफिक माण्हू ईंदा
मुनाफिक हर सूरत में वही होंदो आ जो ज़ाहिरी तौर कलमो पढ़े इस्लाम के कबूल करे ऐं दिल में इस्लाम दुश्मनी हुजे, दिल में इस्लाम जा जेके कम आहिनि, इस्लाम जा जेके अमल आहिनि, इस्लाम जा जेके पैगाम आहिनि, इस्लाम जा जेके अहकाम आहिनि, इस्लाम जा जेके हुक्म आहिनि उन्हनि सां नफ़रत हुजे उहे नाहिल करणा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जी छा फ़ज़ीलत, छा मक़ाम ऐं मर्तबो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जो ख़ानदान जेको आहे सती पुश्त में पी जे तरफ़ां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़ानदान सां वञी करे मिले थी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जी जेका अमड़ आहे, जेका अमड़ आहे उहा 6 पुश्त में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़ानदान सां मिले। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो प्यारो अज़ीम सहाबी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जेका नानी थिए थी उहा अब्दुल मुत्तलिब जी धी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिद गिरामी जी सगी भेण आहे। एतिरो वेझो रिश्तो हुयो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जिन जो लक़ब पहिरियां इस्लाम खां पहिरियां अबू अमर जे नाले सां लक़ब इस्लाम क़बूल कयो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लख़्ते जिगर न्याणी हज़रत रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा वजा हिकिड़ो पुटड़ो पैदा थियो, हुनजो नालो रखियो अब्दुल्लाह। पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जिन जो लक़ब पंहिंजे पुटड़े जे नाले सां पइजी वियो हुयो अबू अब्दुल्लाह। अजना हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॿी न्याणी सां शादी कई। पहिरीं न्याणी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी फ़ौत थी वई हली, पोइ प्यारे पैगंबर वरी ॿी न्याणी सां निकाह करायो। तॾहिं खां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जिन जो लक़ब ज़िन्नूरैन बि पइजी वियो, यानी कि 2 नूरनि वारो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु 35 सालनि जी उम्र में इस्लाम क़बूल कनि था। घणनि सालनि जी उम्र में? 35 सालनि जी उम्र में इस्लाम क़बूल कनि था। इहे ॻाल्हियूं बुद्धि ऐं अणबुद्धियूं करण जहिड़ियूं कोन आहिनि। हर कोई माण्हू बार बार ये ॻाल्हियूं कोन ॿुधाईंदो आहे। इहे ॻाल्हियूं ज़हन में हर हिकु मुसलमान खे बिहारणु खपनि। हिन मस्जिद में केर बि चरियो कोन वेठो आहे, केर बि अध दिमाग़ कोन वेठो आहे, केर बि जाहिल कोन्हे, केर बि अणपढ़ कोन्हे। दुनियावी मामलात में वठ ॾियूं था, दुनियावी मामलात में का ॻाल्हि विसरे थी। सालनि जूं कहाणियूं बयानु कंदासीं, सालनि जा किस्सा जेके ॾेती लेती वारा मामलात, झेड़े वारियूं ॻाल्हियूं चिटियूं चङी तरह सां यादि हूंदियूं आहिनि, पर ही इस्लाम वारियूं ॻाल्हियूं असांखे यादि ई कोन थियूं रहनि। हे असां मुसलमाननि जी तारीख़ आहे हींअर जे दौर में, ही मुसलमाननि जी ज़हनियत आहे हींअर जे दौर में, ही मुसलमाननि जी दिल आहे हींअर जे दौर में। इहे ॻाल्हियूं लाज़मी जेके न हर मुसलमान खे यादि हुजनि। पोइ जेके न कारे कपिड़नि वारा शराबी, चरसी, भंगी, मोलाई, इहे साम्हूं कोन वेही सघंदा। इहे ॻाल्हाइण जी तव्हांजे साम्हूं जुरत नथा रखी सघनि। पर हू चवंदा न पाणी खां पहिरियां असां ई कपिड़ा लाहे वेठा आहियूं, असां ई बाबा बेइल्म आहियूं, असां ई जाहिल आहियूं, असांजो छा वञे हिन मामलात में ॻाल्हाइण जो। ॿियनि जो ज़िम्मो आहे, असांजो थोरा ई आहे। हर इंसान ते, हर मुसलमान मर्द हुजे तोड़े औरत हुजे, उन्हें ते ज़िम्मो आहे अल्लाह जो दिफ़ा करणु, अंबिया जो दिफ़ा करणु, असहाब जो दिफ़ा करणु, कुरान ऐं हदीस जो दिफ़ा करणु। उन जा उहे गुर, उहे फ़न कुझु न कुझु हर मुसलमान खे यादि हुजणु खपनि, लाज़मी यादि हुजणु खपनि। जेकर न त क़यामत वारे ॾींहुं छा मुंहुं ॾेखारींदासीं, क़यामत परे जी ॻाल्हि, क़बर में छा मुंहुं ॾेखारींदासीं। जंहिं महिल फ़रिश्ता पुछंदा मन रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे, छा जवाबु ॾींदासीं? असां क़ुरान कोन पढ़ियो, असीं जाहिल हुआसीं। ओ
मुझी जमायत वांगुरु ते फरिश्तन के भी चवंदा तो इंशाअल्लाह याद करे ईंदासीं जे इंशाअल्लाह चवंदी आहे न मुझी जमायत को चवीन बाबा ये अमल को चवंदा इंशाअल्लाह हेतरा थी वॾा थी हाणे मरण जी कंधी ते पुॼी विया आहिनि अञा हिन जी इंशाअल्लाह नथी ॿुधे फरिश्तन के भी चवंदा इंशाअल्लाह असीं यादि करे ईंदासीं पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं पर हुते या तो ॿुधा या त हेॾा हथोड़ा खा हिते त भॼी जान छॾाए वेंदा आहिनि हिते सिगरेट पियण ॾिसंदा साईं अचे पियो हीअं करे मरोड़े उछले छॾींदा पर रब जो ख़ौफ़ न आहे नबी सां सचाई वफ़ादारी न आहे नास ॾियण पिया ॾिसनि पिया अचे पियो न लिकाए छॾींदा या उछले छॾींदा या खीसे में विझी छॾींदा ऐं केरु आहियां मूंखां ॾिजो था जेतिरो मूंखां ॾिजो था या खणी इज़त रखो था एहतराम रखो था अदब कयो था इहा इज़त इहो एहतराम इहो अदब न थोरो दिलड़ी में जसारत करे अल्लाह जो ऐं मदीने वारे साईं मिठे मुनीर मोहम्मद रसूलुल्लाह जो रखी छॾियो त छा बहितर न आहे हमेशह जे लाइ भलाई हू बि राज़ी थी पवे मदीने वारो साईं बि राज़ी थी पवंदो पर असांखे इहो करिणो न आहे अल्लाह अकबर कबीरा हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी केतिरे क़दुर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बेझड़ाइप हुई रिश्ते में मुक़ारिबत हुई रिश्ते में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी 35 सालन जी उम्र में इस्लाम क़बूल करे थो ऐं इहो इस्लाम मर्दन में चौथे नंबर ते आहे याद करे छॾियो हज़रत उस्मान से कॾहिं इस्लाम क़बूल कयो 35 सालन जी उम्र में काई नंबर ते मर्दन में चौथे नंबर ते पहिरें नंबर ते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾे मर्द तबलीग ते इस्लाम जो ॻाल्हि जो पहुचाइण ते हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन इस्लाम क़बूल कयो तव्हां सभु हिते वेठा आहियो ॿुधण खां पोइ सची ॿुधाइजो ॿाहिरि कंहिंसां ॻाल्हि कंदा आहियो जेके मस्जिद नथा अचनि जेके निमाज़ नथा पढ़नि ॿाहिरि वञी ॿुधाईंदा आहियो उन्हनि खे सम्झाईंदा आहियो उनखे तबलीग कंदा आहियो असांखे पाण खे ई तबलीग जो असरु कोन्हे असीं पाण ई सुधरण जे लाइ तयारु न आहियूं ॿिए खे छा ॿुधाईंदासीं अंदाज़ो लॻायो ही इस्लाम ही मस्जिद जूं रौनकूं ही पाड़े जूं रौनकूं रिश्तेदारी जूं रौनकूं बनियन जूं रौनकूं इलाइक़े जूं रौनकूं इस्लाम सां ठहंदियूं ऐं इस्लाम सां तॾहिं ठहंदियूं जॾहिं तव्हां ऐं आऊं इस्लामी दावत तबलीग खे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे अॻिते वधाईंदासीं पाण गुनाहनि खे छॾींदा वेंदासीं नेकियुनि ॾांहुं अॻु भरा रहंदासीं ऐं ॿियनि जी दावत तबलीग कंदासीं तॾहिं ही इस्लाम वधंदो वगरना कोन वधंदो ऐं यादि रखी छॾियो तबलीग न करण वारा कॾहिं बि कामयाबु कोन थींदा कॾहिं बि कामयाबु कोन थींदा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे जेको क़ुरान पाक नाज़िल थियो आहे 9 सिपारो सूरतुल आराफ बनी इसराइल जेका क़ौम हुई उन में मुसलमाननि जो हिकु जथो हुयो उन में 3 गिरोह थी विया हलिया आहिनि मुसलमान पर उन में 3 गिरोह थी विया हलिया जॾहिं अल्लाह ताला मना कयो त छंछर वारे ॾींहुं तव्हां मच्छी न मारींदा करियो जॾहिं इहो हुकुम आयो पोइ 3 गिरोह थी विया हलिया मुसलमाननि में कहिड़ा हिकिड़नि चयो त असां मच्छी मारींदासीं भला अल्लाह साईं जेकॾहिं छंछर ते मना कयो आहे न पोइ असीं छंछर ते कोन मारींदासीं पोइ जुमे वारे ॾींहुं छा कंदा हुआ ॾियारूं हणी छॾींदा हुआ आचर वारे ॾींहुं वञी ॾियार कढंदा हुआ ॾिठो न असां छंछर वारे ॾींहुं शिकार कयो ई छंछर वारे ॾींहुं शिकार कयो ई कोन्हे अॼु जा मुसलमान बि अब ॾाढ़ी रख ही जो आहे हेतिरी ॾाढ़ी निमाज़ पढ़ साईं 8 ॾींहुं पढ़ंदा आहियूं तवीलूं शैतानी हुननि खे चयो त असीं छंछर ते त कोन था कयूं न बाबा रब जो हुकुम मञो अथऊं रब जो हुकुम मञो अथऊं हिकिड़े अमरा मुजुमो पढ़ायो हिकिड़ी जॻह ते जुमे खां पोइ कचहरी थी नशे जे बारे में पोइ उहो चाचो पाण सिगरेट पीअंदो सिगरेट
जंहिंमहिल कचहरी थी त मूंखे चई मौली साहब सिगरेट नशो कोन्हे, सिगरेट नशो कोन्हे ऐं सिगरेट पीअण ॾोह जो कमु बि कोन्हे। मूं चयो पोइ छा आहे? चई न ॾोह जो कमु आहे न सवाब जो कमु आहे। केरु पीए थो तॾहिं बि न को ग़लति आहे न को सही आहे, केरु नथो पीए तॾहिं बि न को ग़लति आहे न को सही आहे। हेॾा नबी जो वाज़े फ़रमान आहे जेका बि शइ तव्हांखे नशो करे, नशो ॾे सा हराम आहे। पर हिन माना ही यहूदियुनि वारो ही ॿाराड़ी खां फिरी करे तावील करे वट खयईं जीअं असां मुस्लमान हणंदा आहियूं, केतिरियुनि ॻाल्हियुनि में हणंदा आहियूं। त उन्हनि चयो त भाउ असीं छंछर ते शिकार कोन था कयूं, जुमे ते ॼार हणूं था, आचर ते कढूं था। बाक़ी जेके ॿ गिरोह ॿिया थिया उन्हनि मां हिकिड़े गिरोह छा कयो, भाउ असीं न को पाण शिकार कयूं था, न को असीं इन शइ में हथु विझंदासीं, न कोई असां कंहिंखे चवंदासीं, न कोई असां कंहिंखे चवंदासीं या रोकींदासीं बाबा इहो कमु न करियो। असां चुपचाप परे परे वेठा हूंदासीं। हिते असांजी मस्जिद में बि ईअं आहे, को बि मसइलो थींदो भॼी परे थींदासीं, असां इन शइ में हथु मुंहिंजी ज़िमेदारी कान्हे, मुंहिंजी ज़िमेदारी कान्हे का, हीअ समूरी जमायत जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ज़िमेदारी कान्हे। असां इन ॻाल्हियुनि में ईंदासीं ई कोन बाबा, हिननि खे मोह फिलाना पाण ई ॾींदा, असीं कोन ईंदासीं। उन्हनि बि चयो बाबा असीं कोन रोकींदासीं, असीं परे थी वेंदासीं। मुआशरे में दोहल धमामा डांसूं बेपर्दगी केतिरे क़दुरु वेझड़ में केॾा ख़तरनाक केस थिया आहिनि। खुदा जो कसम आहे अल्लाह जे घर में वेठो आहियां, मूंखे शर्म थींदो आहे त ॿाहिरियां माण्हू छा चवंदा, हे हिननि कलोयनि जो इमाम आहे, मौलवी आहे, हिते थिए छा पियो। पर असांजे पाड़े वारनि खे ज़रे बराबरि अहसासु कोन्हे त को गॾिजी करे चार चङा मुड़ुस डंडो खणूं, दाबो ॾियूं, हदूं लॻायूं, संभालियूं पंहिंजे मुआशरे खे। कंहिं हिकिड़े जी उहा इज़त कान्हे, सॼी बिरादर जी, सॼी जमात जी, सॼे इस्लाम जी इज़त आहे। उन्हनि चयो असीं कोन रोकींदासीं। ॿिया वरी हिकिड़ा जीअं मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, हिकिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, इहे ॻाल्हियूं कबियूं आहिनि छा, असां कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं कोन्हनि। असांजी मर्ज़ी आहे निमाज़ पढ़ूं न पढ़ूं, असांजी मर्ज़ी आहे ॾाढ़ी रखूं न रखूं, असांजी मर्ज़ी आहे नशो कयूं न कयूं। हिन खे कहिड़ी तकलीफ़ थी थिए बाबा? तकलीफ़ कान थी थिए, भले वञी थाह खाओ, भाड़ में पओ। असां हाफ़िज़ थिया आहियूं, आलिम थिया आहियूं, नबी जा वारिस आहियूं, इन जे करे असांजो कमु आहे तव्हांखे सम्झाइणु, अव्हांजी इस्लाह करणु। जेकॾहिं ज़रड़ो हया, ज़रड़ो ईमान क़ुरान ते, रसूल ते, मस्जिद ते, अल्लाह ते हूंदो न, उहो सम्झंदो, उहो पंहिंजी इस्लाह कंदो, उहो पंहिंजो सुधरंदो। बाक़ी जेकॾहिं को ख़ाली हूंदो न, उन जा नसीब उन सां आहिनि। असांजी ज़िमेदारी असांखे पंहिंजी निभाइणी आहे, कंहिंजी का परवाह न आहे करणी। पोइ जेको गिरोह कोन झलींदो हो न, उन्हनि खे चयो यार तव्हां इन्हनि खे छो था झलियो, सभु कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, असां ॾिसो कोन था झलियूं, चुप करे वेठा आहियूं, शिकार कनि पिया, अल्लाह जी नाफ़रमानी पाण कनि पिया, असीं ॾिस भला आहियूं, पंहिंजो कंहिंजी छेड़छाड़ कयूं ई कोन था, असां व्यात करे वेठा आहियूं, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, हरू भरू उन्हनि खे रोकियो था। पोइ नतीजो छा निकितो, अल्लाह साईं ॿिनि क़ौमनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हुयूं मुसलमान, हिकिड़ी उहा जेका ग़लति कमु कंदी हुई पर सिधे तरीक़े सां न, ही फेराए टेड़ी अंगरी करे, ऐं ॿी जेका क़ौम हुई उहा चवंदी असीं भला आहियूं, कंहिंजी छेड़छाड़ कोन था करियूं, असीं ख़ामोश थिया वेठा आहियूं, पाणे कनि पिया, पाणे मुंहुं ॾींदा। इन्हनि ॿिन्ही क़ौमनि खे अल्लाह साईं दुनिया तबाह बर्बाद करे छॾियो। ॿई क़ौमूं मुसलमाननि जूं क़ौमूं। अंदाज़ो लॻायो त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु, जिन जे बारे में बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वॾी फ़ज़ीलत, वॾो मक़ाम ऐं मर्तबो ॿुधायो आहे, इहे यहूदी, ईसाई, काफ़िर सुकून जी निंड सुता पिया आहिनि। असांजा मुसलमान ई इस्लाम जूं धॼियूं कढनि पिया। कॾहिं अमर जलील सिंध जो अदीब आहे, इहो उथी करे रब जी गुस्ताखी तो हिन पियो करे। कॾहिं वरी हे कारे कपिड़नि वारा
हमेशा सहाबा किराम के भला गार ॾियण का इबादत आहे, लानत करण का इबादत आहे? हमेशा उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा, क़ुरान जा इनकारी थींदा पिया अचनि। ऐं हींअर वरी उथिया खलील चांडिया टरड़ा, हैदर खोसा, इन्हनि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जिन जी तौहीन कई, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई, ऐं ॿई पंहिंजो पाण खे मुसलमान थियो, इस्लाम सां ताल्लुक़ रखण वारा। ऐं इहे चोर दरवाज़ा कंहिं खोलिया आहिनि? नबी जी, अल्लाह जी, सहाबा जी तौहीन करण वारा चोर दरवाज़ा कंहिं खोलिया आहिनि? ये जेके बि सुन्नी तबका पंहिंजो पाण खे चवराइनि था न, उहे देवबंदी हुजनि, बरेलवी हुजनि, इन्हनि ये चोर दरवाज़ा खोलिया आहिनि। छो? उन्हनि सां असांखे गॾिजी रहणो आहे, असांखे छेड़छाड़ न आहे करणी। हू पंहिंजे तरीक़े सां, असां पंहिंजे तरीक़े सां। किताब भरिया पिया उन्हनि त कई, पर हिननि जा किताब भरिया पिया जिन्हनि न अल्लाह खे छॾियऊं, न अंबिया खे छॾियऊं, न सहाबा खे छॾियऊं। हिकिड़ो हवालो ॾींदो हलां, फतावा आलमगीरी देवबंदियुनि जो किताब आहे। ऐं इहो किताब कंहिं हिकिड़े मौलवी कोन लिखियो, मौलाना फज़लुर रहमान जो जेको ग्रुप आहे उन जे तबके सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। ऐं हींअर पाकिस्तान मुल्क में फतवा जे एतबार सां जेको वॾे मां वॾो मुफ़्ती आहे, जंहिंखे चीफ जस्टिस बि चयो वेंदो आहे मुफ़्ती जे हवाले सां, उहो आहे तकी उस्मानी देवबंदी। उन किताब ते नज़रसानी बि कई आहे। इन किताब जे अंदरि छा लिखियलु आहे? अल्लाहु अकबर कबीरा लिखियलु आहे। जेकॾहिं को माण्हू हज़रत आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा ते जेका उन दौर में मुनाफ़िकनि तोहमत हई हुई, त नऊज़ु बिल्लाह आयशा बदकार औरत आहे। जेकॾहिं को माण्हू आयशा रज़ी अल्लाहु अन्हा खां हटी करे को चवे तो बाक़ी नबी जो घर वारियूं अहिड़ियूं हुयूं, तो वो इंसान काफ़िर कोन थी। अंदाज़ो लगाए, चोर दरवाज़ा इन्हनि खोले ॾिना। चई सहाबा के जेकॾहिं को माण्हू काफ़िर चए थो, उन जे ईमान ते को बि असर कोन पवंदो। इन में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन ते ज़बान दराज़ी करण जे लाइ हज़रत उस्मान गनी जेका ॾिनी हुई हज़रत रुकैया, जेका सभिनी खां वॾी न्याणी हुई, उहा जेॾीमहिल फोत थी वई हली, ॿी न्याणी उम्मे कुलसूम जो निकाह करायो सोने उस्मान गनी सां। जॾहिं उहा बि फोत थी वई हली, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत उस्मान गनी, सहाबा जो मजमू मौजूद आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी हज़रत इस्मा रज़ी अल्लाहु ताला बयान करे तो छा थो फरमाए? लम्मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लती ता उस्मान, हज़रत इस्मा रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाए तो जना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी जेका न्याणी उम्मे कुलसूम हुई हज़रत उस्मान एतिरे क़दुरु न्याणियुनि जो हया रखण वारो आहे। उस्मान एतिरे क़दुरु घर वारियुनि जो ख़्यालु रखण वारो आहे। उस्मान खे मुंहिंजो ॿ न्याणियूं ॾिनल हुयूं, उन ॿिनि न्याणियुनि जे मामले में उस्मान जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुकून मिलल है। आऊं चवां तो त जेकॾहिं मूं वटि 3 न्याणी हुजे हा त न बि आऊं तव्हां खे कोन चवां हा उस्मान रज़ी अल्लाहु ताला जिन जो निकाह पंहिंजी 3 न्याणी सां करायां हा, पर मुंहिंजी काकी गनी रज़ी अल्लाहु ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके केतरे क़दुरु प्यारो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि केतरे क़दुरु हज़रत उस्मान साईं जी इज़्ज़त ऐं मक़ाम ऐं मर्तबो आहे। हदीस शरीफ़ जो किताब मुस्लिम शरीफ़ आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा बयान करे थी, हिकिड़े ॾियारे प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे कमरे में आहिनि ऐं सुता पिया आहिनि टेक लॻाए करे। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे गोल ॿधल हुई, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी रान तां थोरो कपिड़ो हटियल हुयो,
तांजो केॾी महिल दरवाज़े जो आवाज़ अचे तो आ वनी करे पुछा कया थी पर जवाब अचे तो ता अबू बकर आया अच्छी करे बुधाए थी अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मुझो बाबो अबू बकर आयो वा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इजाजत ॾियनि था त न साॻी हालत में सोना अबू बकर आयो वा मिलियो वा कचहरी थी आ वापस वियो हलियो वरी दरवाज़ो वॻो आ अम्मा आयशा चई थी सुनो उमर आयो वा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जिन आया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तना बि साॻी कंडीशन में कचहरी थी सोनो उमर वियो हलियो आ क्यों दफ़ा दरवाज़ो वॻो आ अम्मा आयशा दे पुछा कया थी केरा जवाब अचे तो उस्मान आया अची करे बुधाए थी अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम उस्मान आयो आ अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम से सुता पिया हुया लेटल हुया कपड़ो रान ता लथल हुयो थोड़ो जिया उस्मान जो नालो बुधन था फौरन वेही करे पंजी चादर सीधी करे पो चवन था ओ आयशा वनी करे उस्मान के इजाजत दे त हाण भले अचे उस्मान आयो आ कचहरी थी या हाल हवाल थिया सुनो उस्मान वापस वियो हलियो हाणे अम्मा आयशा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण में हम कलाम थिया अम्मा आयशा चई थी अल्लाह जा रसूल दे त ख़बर मुझो बाबो आयो त न साॻी हालत में हुयो उमर आयो त न साॻी हालत में हुयो पर जॾहिं सुनो उस्मान जे नालो तव्हांजे कननि ते पियो आहे तव्हां फौरन सिधा थी वेही करे पंहिंजा कपिड़ा सिधा कयो था इन जी छा वजह आहे अल्लाह जा बि अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अला अस्तही मिन रजुल ओ आयशा छा आऊं उन माण्हू खां हया न कयां तस्तही मिनहुल मलाइका जंहिंखां अल्लाह जा मुक़र्रब फरिश्ता बि हया कनि था हे उस्मान एड़ो उस्मान अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के का हिजरत करे मदीने आया मदीने में काफ़ी साल गुजारिया हाणे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो इरादो थियो आ त अल्लाह जे प्यारे घर बैतुल्लाह जो तवाफ करे अचूं उम्रो करे अचूं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन 1400 सहाबा वठी करे रवाना थिया मक्के जे हुदूद में अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के बिहारे करे चवन था कदम बसाई ते आया व्या आहियूं ऐं जंगूं बि हलन पयूं हाणे पाण को न को सफ़ीर मोकिलियो ने काफ़िरनि ॾांहुं मके वारनि ॾांहुं जेको उन्हनि खे पैगाम वञी करे ॾे त असीं अमुन सां आया आहियूं असीं काफ़िर घोड़े के खसे करे उनके मारण की कोशिश कन था सहाबी तो भजी करे निकरी अचे तो अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम के हाल हवाले तो अल्लाह जा रसूल ते ही कंडीशन ही मामलो आ नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा जी मजमे में वेही करे मशवरो कन था मुझा सहाबियो हाणे बुधायो भला कंहिंखे मोकलजे कुछ साहबा चवंदा अल्लाह जा रसूल उमर साईं के मोकिलियो उमर साईं चए तो अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी के तव्हां मोकिलियो हो उन्हें त कॾहिं बि उन्हनि जो कुझु बि कोन बिगाड़ियो आहे कंहिंसां कॾहिं कोन विड़ियो हो पर उन सां उन्हनि इहा हालत कई आहे मूं उमर तो उन्हनि जा बचड़ा यतीम करे छॾिया इस्लाम जे करे मूं उमर तो उन्हनि जा कंध लाहे छॾिया जोधा जवान मारे छॾिया मूंखे किथां छॾींदा हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पुछा कन था हाणे वरी मशवरो ॾियो त कंहिंखे मोकिलजे सहाबा चवनि था अल्लाह जा रसूल उस्मान साईं खे मोकिलियो छो जो उस्मान साईं अञा ताईं कंहिंसां उन्हनि मां कोन फिटायो आहे उस्मान साईं जो बाक़ी खानदान बि उते मौजूदु आहे जॾहिं मके में उस्मान साईं रहंदो हुयो मके वारनि ते उस्मान साईं जा वॾा एहसान हुया मता उन्हनि ॻाल्हियुनि जे करे उन एहसाननि जे करे ख़्यालु करे विझनि सुहिणो उस्मान चए थो लब्बैक या रसूल अल्लाह सल्लम अल्लाह जा रसूल उस्मान हाज़िर आहे अल्लाह जा रसूल उस्मान वञण जे लाइ तयारु आहे ख़बर बि आहे त सहाबी जो छा हशर थियो खबर भी आहे अगते कुछ बि थी सके तो पर नबी जो हुक्म पंहिंजे कन्ननि ते पियो आहे नबी ते कलमो पढ़ियल आहे इस्लाम के मञण जे लाइ इस्लाम के मञीदड़ आहे हाणे भले
जान वने त परवाह काने पर नबी जो फरमान नागे मोटाइणो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो उते पुगो आ, पोयां अफ़वाह हलाई वई त उस्मान के शहीद कयो वियो आ। अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा में मौजूद आहिनि या कचहरी हले पई, सहाबा चवनि था हाय उस्मान केॾो त वॾो खुश नसीब आ जो उस्मान वियो आ, उस्मान जी सभु इज़त कनि था। उस्मान अकेलो तवाफ़ करे मोटी ईंदो। ॿियनि सहाबा के केॾी हिर्स आहे, केॾी जेको आहे सो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां प्यार आहे, अल्लाह जे घर बैतुल्लाह सां प्यार आहे त तवाफ़ जॾहिं निकिता आहियूं ऐं हसरत कनि पिया त उस्मान त तवाफ़ करे ईंदो, असीं रहिजी वेंदासीं हलिया। प्यारा पैगंबर चवनि था छा था चवनि? अल्लाहु अकबर कदीर लौ मकथ कदा व कदा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हेतिरा ॾींहं रहे मके में, हेतिरा हफ़्ता रहे, हेतिरा महीना रहे, एतिरा साल रहे। उस्मान ते मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो एॾो भरोसो ऐं एतमाद आहे, एसी तणी बैतुल्लाह जो तवाफ़ कोन कंदो जेसी तणी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ न करे। एॾो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो एतबार, एॾो भरोसो हज़रत उस्मान गनी ते आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो अफ़वाह इहा त उस्मान के शहीद कयो वियो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सभु फ़ज़ीलतूं मनक़िबतूं पंहिंजी जॻह ते, पर अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन महिल इहा ॻाल्हि ॿुधनि था फ़ौरन पंहिंजो साॼो हथ अॻिते कनि था। ओ मुंहिंजा सहाबियो, हाज़िही यदु उस्मान, ही उस्मान जो हथ आहे, इन ते बेयत करियो। सभु जा सभु सहाबा बेयत कनि था। अल्लाह जो रसूल पंहिंजो ॿियो हथ मथां रखी करे चए थो ओ मुंहिंजा सहाबियो, उस्मान जे क़त्ल जे लाइ तव्हां बेयत कई आहे, एसी ताणी तव्हां वांदा कोन वेंदासीं, एसी ताणी तव्हां वापसि कोन वेंदासीं जेसी ताणी उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे क़त्ल में जेके बि शरीक हूंदा, भले केर बि हुजनि, कहिड़ा बि हुजनि, केॾा बि ताक़तवर हुजनि, पर जेसी ताणी उस्मान गनी जे कातिलनि खां बदिलो नाहे वठिणो, उन्हनि जो निस्तो नाबूद नाहे करिणो, तेसी ताणी वापसि न वेंदासीं। अल्लाह से क़ुरान जी आयत नाज़िल कई आहे, हेठां मोहम्मद जो साॼो हथ यानी उस्मान जो हथ आहे, विच में सहाबा जा हथ, मथां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ आहे। अल्लाह जो क़ुरान चए थो सभिनि जे मथां रब्बुल आलमीन जो हथ आहे। एॾो हज़रत उस्मान गनी नबी खे प्यारो जो पंहिंजे जिस्म जो उज़्व ठाहे वरितईं त हीउ उस्मान जो हथ आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं मूंखे अवां खे क़ुरान पाक, अल्लाह साईं क़ुरान पाक, अंबिया, सहाबा, उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन मक़ाम मरतबे खे सम्झण, पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दावत तबलीग में भरपूर हिस्सो वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।